अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। गॾा मां आदम सुरीर जी ख़बर शामिल कंदासीं। स्टेट लाइफ इंश्योरेंस ऑफ पाकिस्तान मेमूर ॻोठ जे एरिया ऑफिस जे इफ़्तिताही तक़रीब जो एहतमाम कयो वियो। तक़रीब में MPA यूसुफ मुर्तज़ा बलोच, वाइस चेयरमैन UC दरसानो छनो मुर्तज़ा यार मोहम्मद, ज़ोनल डायरेक्टर अब्दुर्रहमान शेख, इसरार अहमद, सीनियर ऑफिसर स्टेट लाइफ एरिया सेल्स मैनेजर इकबाल बलोच, मोहम्मद यासीन यूनिट इंचार्ज, किरण जी जनरल सेक्रेटरी, सलीम जी मेमून चेयरमैन, अमीर बख्श खासकेली, यामीन खासकेली ऐं ॿियनि मौज़ूद शख़्सियतनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त स्टेट लाइफ इंश्योरेंस मुल्क जे वॾे बीमा पॉलिसी आहे जेका मलीर जे मारूड़नि जो वॾो पैमाने ते बेनिफिट ॾिए थी। पॉलिसी नौजवानीअ खां पीढ़ी में वॾो फ़ाइदो हासिलु थिए थो। हर नौजवान पंहिंजे इंश्योरेंस कराए जेको पीढ़ीअ में औलाद खे फ़ाइदो हासिलु थींदो आहे, जंहिंजे करे सुख वारी ज़िंदगी बसर करे सघनि था।